पंजतन पाक हिमायत मेरी, वो पंजतन पाक हिमायत मेरी, पंजतन पाक हिमायत मेरी, वो पंजतन पाक हिमायत मेरी, पंजतन पाक हिमायत मेरी, वो पंजतन पाक हिमायत मेरी। हसन हुसैन इमाम मौला, हसन हुसैन इमाम, हसन हुसैन इमाम मौला, हसन हुसैन इमाम। जिले शहीद बेनज़ीराबाद जे HM ख्वाजा गार्डन हाई स्कूल नवाशाह में 3 ॾींहनि वारी गुलनि जी नुमाइश जो अॼु ॿियो ॾिहाड़ो औरतुनि ऐं ॿारनि लाइ मख़सूस कयो वियो, जंहिंमें हज़ारे औरतुनि ऐं ॿारनि शिरकत कई ऐं ख़ूब तफ़रीह कई ऐं मज़ो माणियो। गुलनि जी नुमाइश में मुख़्तलिफ़ सरकारी ऐं ख़ानगी स्कूलनि जे शागिर्दनि ऐं शागिर्दाननि में शोर थियो, जॾहिं त साइंसी मेले में मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट्सनि जी नुमाइश पिणु कई वई। नुमाइश मेले में ॿारनि लाइ किड्स एरिया पिणु ठाहियो वियो, जंहिंमें चोडेल, झूला ऐं ॿियूं तफ़रीह जूं शयूं रखियूं वियूं। इन मौक़े ते डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद अबरार अहमद जाफ़र चयो त नवाशाह में तफ़रीह जा माॻ घटि हुजण करे हिन ॾिठी कोशिश कई आहे त जीअं ॿूसाटल माहौल में ख़ासि तौर ते औरतुनि ऐं ॿारनि खे तफ़रीह मिली सघे ऐं ही गुलनि जी नुमाइश पिणु उन जी कड़ी आहे। सुठो आहे, तमामु सुठो आहे। नवाबशाह में अहिड़ा शो थींदा रहनि, सुठो आहे, तमामु मज़ो अची वियो। ॿार बचनि सभु ख़ुशि आहियूं असां। सिंध में अहिड़ा शो थियणु घुरिजनि, छो जो हीअ असांजी सकाफ़ती सेखारनि था त जीअं असांजी सिंध उजागर थिए। अञा बि अहिड़ा शइ तमामु सुठो बहितरीनु मज़ो आहे, ॾाढो इंजॉय पिया कयूं। टी सॼो विबो आहे ऐं उनखे घटि वैल्यू ॾी विबी आहे। जेतिरो मां चवंदमि पावर औरत में आहे त कंहिं में बि पावर न आहे, एतिरो मर्द में बि पावर न आहे जेतिरो औरत में पावर आहे। सो उन लाइ मां चवंदमि की अहिड़ियूं शयूं ज़ाहिर ॻाल्हि आहे हुजनि। इन मौक़े ते गुलनि जी नुमाइश मुनक़िद कराइण ते मदद कंदड़ मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि खे अवार्ड पिणु ॾिना विया। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk